बृहस्पतिवार एकांतवास ये प्यार भरे मौके ते उन्हीं सच साईं जी रामत पाइण जे लाए सनंदावन में आई हूं। सो अड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भावरन भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। SSD चालियो जंहिंजी शुरुआत 1 जून खां पर सभिनी उन सच साईं जी रामतुनि में वेही करे कई से ऐं 40 जो मक़सद इहा आहे पंहिंजो पाण खे संवारण, पंहिंजो पाण खे बणाइण, पंहिंजो पाण खे वस करण। छाकाणि इहो मौक़ो असांखे पाण संवारण जे लाइ ईंदो आहे। त इन मौक़े ते इन्हनि ॾींहंनि में असांजो खान पान उथी वेठी अंदाज़ हलत रहत सब कुछ बेहतर हुजे। नाम ध्यान सेवा सिमरन मालिक जो जाप, मालिक की धुन, वो सब असांजो जीवन हुजे। 40 जो मक़सद हूंदो आहे त असां पंहिंजी आदत खे मज़बूत कंदा आहियूं। जेकॾहिं 40 ॾींहंनि ताईं असां बहितर पथ पकड़ींदा आहियूं, बेहतर राह ते हलंदा आहियूं, त पोइ उहा असांजी आदत बणिजी वेंदी आहे। ऐं उन खां बाद उनखे छॾण जो मक़सद इहो न हूंदो आहे कि असां उनखे छॾे ॾिनोसीं, पर 40 जी समाप्ति असांखे ॿुधाईंदी आहे त हाणे असांखे कोई यादि ॾियारे या न ॾियारे, कोई चवे या न चवे, कोई ज़हन में हुजे या न हुजे, पर इहो सभु कुझु बहितर असांजो पंहिंजो पाण थी वेंदो। तंहिंजे करे 40 सभ खां पहिरीं असांखे पंहिंजो पाण ते नियंत्रण या कंट्रोल सेखारींदो आहे। जीअं आम जीवन में असां कुछ भी खाईंदे पीअंदे हलंदे घुमंदे कुछ भी सही हुजे या गलत हुजे कुछ वठूं, पर 40 में असां उनते पाण कंट्रोल कंदा आहियूं, पाण ते नियंत्रण रखंदा आहियूं। आमतौर सां चवंदा आहियूं
आदत है किथे भी वियासीं कीअं कंदासीं छा कंदासीं, पर इन ॾींहंनि में आम असां पाण वठी करे वठंदा आहियूं, पर इन ॾींहंनि में को ॾे बि सही, ऑफर बि करे कुझु खायो कुझु पीओ कुझु वठो, असां चवंदासीं न असांखे चालीहो आहे, असांखे कुझु न आहे खाइणो ॿियो कुझु न आहे वठिणो। यानी पंहिंजो पाण ते कंट्रोल। आमतौर इंसान पंहिंजे जीवन में ॿियनि खे ज़ेर करणु चाहींदो आहे, ॿियनि खे कंट्रोल करणु चाहींदो आहे, पर चालीहो चवंदो आहे त न ॿियनि खे करे छा कंदो। ॿियो जंहिंखे बि कंट्रोल कंदासीं अञा उभार ईंदो, अञा विछोटियूं विखाद वधंदा, पर जेकॾहिं पाण ते कंट्रोल हूंदो त पोइ साम्हूं वारो पंहिंजो पाण सही थी वेंदो। तंहिंजे करे अगरि असां पंहिंजो पाण ते कंट्रोल करे वियासीं, इन करे उनजी शुरूआत असांजी ज़बान सां थींदी आहे। खाइण पीअण वठण यानी ज़बान। ऐं जंहिं इंसान जो ज़बान ते कंट्रोल हुजे उहो कंहिं बि चीज़ ते कंट्रोल करे वेंदो आहे, कंहिं बि चीज़ खे वठी वेंदो आहे। तंहिंजे करे असांखे पहिरीं सिख्या चालीहे जी हूंदी आहे त पाण ते कंट्रोल कयो, पर पाण ते कंट्रोल उहो तॾहिं जॾहिं असांजे अंदर में ओतिरी शुद्धि ऐं पवित्रताई अचे, बहितरी अचे। तंहिंजे करे इन मौक़े ते नाम जो जाप, मालिक जी धुन, सिमरन, छाकाणि जेकॾहिं खाते पीते उथी वेठी तौर तरीक़े सां असांजो जीवन बहितर थियण लॻंदो आहे, ऐं नाम सिमरन सां असांजो अंदर शुद्ध थींदो आहे, अंदर पवित्र थींदो आहे, ऐं असांजो अंदर तमामु घणो ताक़तवर हूंदो आहे। ॿाहिरि खां असां अंदर में तमामु घणा ताक़तवर भी आहियूं, समझदार भी आहियूं। असां आम जीवन में ॾिसंदासीं जेको माण्हू या जेको इंसान सोचे समझी बहितर अंदाज सां ॻाल्हाईंदो तो उन जे आवाज़ खे या उन जे ॻाल्हाइण खे केतिरी अहमियत ॾिनी वेंदी आहे। जेको माण्हू सोचे समझी बहितर ॻाल्हाईंदो त पोइ सभु उनखे इज़त ॾींदा, ऐं जेको बिना सोचे समझी हणी छॾंदो त आम तो चवंदासीं इहो तूं ई हणी छॾो, बिना सोचे समझे जेको आयुसि ॻाल्हाईंदो उनखे कहिड़ो पतो पवंदो, यानी उनजी इज़त न रहंदी। तंहिंजे करे लफ़्ज़नि खे इज़त इन करे मिली छाकाणि त असां ईअं उछाले न छॾियोसीं, पर सोचे समझी बहितर अंदाज सां ॻाल्हायोसीं। जेको सोचियोसीं उहो असांजे अंदर में हलियो, उन सां वीचार कयोसीं, उन ते मनन कयोसीं, उनखे ॾिठोसीं भई इहो लफ़्ज़ इहो ॻाल्हाइण साम्हूं वारे ते केतिरो असरु थींदो, कहिड़े वक़्तु ॻाल्हाइणु खपे, कहिड़े मौक़े ते ॻाल्हाइणु खपे, छा चवणु खपे। छाकाणि जेकॾहिं ॻाल्हि सही हुजे पर वक़्तु सही न हुजे त पोइ ॻाल्हि ईअं उछाली वेंदी आहे, कंहिं कम जी न रहंदी आहे।
पर जेकॾहिं वक़्तु सही हुजे ऐं ॻाल्हि चङी न हुजे त बाज़ी हारजी वेंदी आहे। तंहिंजे करे अंदर में असांखे सम्झ हुअणु खपे, वक़्तु बि सही हुजे, ॻाल्हि बि सही हुजे, न त ॿिन्ही हालतुनि में ॻाल्हि ख़तम थी वेंदी, ॿिन्ही हालतुनि में हाराइजी वेंदासीं। त जेको ॻाल्हाईंदासीं उहो अगरि असां अंदर में सोचे सम्झी मनन कंदे उनखे वलोड़े करे उनखे सम्झी करे पोइ ॻाल्हाईंदासीं त पोइ उनखे इज़त मिलंदी, उनखे जेका अंदर में ताक़त मिली उन्ही उनखे वज़नदार बणायो। पर जेकॾहिं असां उनखे अंदर में न विलोड़ियोसीं, न सोचियोसीं, उते वीचार न कयोसीं, त पोइ जेको ॻाल्हायोसीं हर को चवंदो उहो त घणो ॻाल्हायो आहे, या हणी छॾियो यार, बिना सोचे सम्झी ॻाल्हाईंदो त छा ॿुधां, हा त बदनामी जो बाहिस बणिजी वेंदो। साॻे नमूने जेका ॻाल्हि असांजे अंदर में हलंदी उहा कई गुना वधीक ताक़त वठी करे ईंदी आहे। ऐं जेका चीज़ अंदर में हले उनजी शक्ति जो अंदाज़ो असां हिन में लॻाए सघंदा आहियूं। जेकॾहिं असांखे कंहिंसां ॻाल्हाइणो आहे त साम्हूं ॻाल्हाईंदासीं, पर जेकॾहिं साम्हूं ॻाल्हायो थोरो उथी वियो त पोइ उनसां थोरो ॾाढो ॻाल्हाईंदासीं, या त परे को वेठो हूंदो। जेकॾहिं को उहो उथी करे अञा परे वियो त उनखे असांखे रड़ करणी पवंदी। पर जेकॾहिं उहो दार क्रॉस करे वियो त पोइ शायदि जहिड़ियूं रड़ियूं करूं कोन ॿुधंदो। तंहिंजे करे असांजे आवाज़ जी हिकिड़ी लिमिट आहे, बसि ओस ताईं आवाज़ वेंदो। पर जेकॾहिं असां ॾिसंदासीं कॾहिं असांजी ज़बान ते ॾंद अचे या कॾहिं हिचकी थिए त हिकदमि ख़्यालु वेंदो कोई मूंखे यादि कंदो पिया, ऐं यादि करे थो, बेशक उहो साम्हूं वारो त 1000 किलोमीटर परे हुजे, हिकदमि ख़्यालु वेंदो त फलाणो मूंखे यादि कंदो पियो हूंदो। तक़रीबन जेको यादि कंदो उन पासे ख़्यालु वेंदो, छाकाणि त उहा तार अंदर जी अंदर उसां कढबी वञे, उहा लिंक जुड़ंदी वञे। त असांजी तार अंदर जो आवाज़ उहो एतिरो त ताक़तवर हूंदो आहे, 1000 किलोमीटरनि ताईं बि पहुची करे उनखे सुतब कंदो आहे, वञी उनखे जाॻाईंदो आहे। पर जेकॾहिं उनमें श्रद्धा, प्यार, प्रेम, विश्वास, यकीन, कीर उहा भरियल हुजे ऐं उन्ही सां अंदर में यादि कजे त पोइ आसमान खां ऊंचे वेठल परमात्मा खे बि लाहे करे धरती ते आणे करे साम्हूं बि हारे छॾींदो आहे। तंहिंजे करे असांजे अंदर जो आवाज़ उहो तमामु तेज़ हूंदो आहे। तंहिंजे करे असांखे सेखारियो वेंदो आहे त घणो ॻाल्हाइण न चालीहे में, पर अंदर ई अंदर मालिक जो नाम जाप सिमरन उहो हलंदो रहे, उनजी यादि हलंदी रहे। छाकाणि त अंदर में उनखे जेतिरो हलाईंदासीं उहो ओतिरो ऊर्जा, शक्ति, ताक़त वठंदो वेंदो, उहो ओतिरो असांखे बहितर कंदो वेंदो। ऐं मालिक उनमें एतिरी त रहमत भरी आहे
जो सरसना असा तेरे नाम जाप सिमरन करना तो श्वास श्वास में कोशिश होगी श्वास श्वास में जाप करने की श्वास श्वास जे नाम के जेके अजप्पा जाप चयो ही अजप्पा जाप रहंदो अजप्पा जंहिंजो मक़सदु आहे जपियो सही न पर जाप थी वियो छाकाणि हिकु दफ़ो असांखे आदत पइजी वई बसि पोइ जेको ई श्वास हलंदो पोइ उहो असांजे ॻाल्हाइण वांगुरु न थींदो आहे छाकाणि जॾहिं असां साह खणंदा आहियूं त पोइ तक़रीबन असांजे जिस्म में जेके वार या सुराख हूंदा आहिनि जेके रोम रोम चऊं तक़रीबन नियर अबाउट 3.5 करोड़ गणिया वेंदा आहिनि ऐं जेके बि 3.5 करोड़ सुराख आहिनि या रूम्स आहिनि उन्हनि सभिनी मां असां साह खणंदा ऐं सभिनी मां छॾींदा इन करे असां ॾिसंदा जॾहिं असां पाणी पीअंदा आहियूं त मुंहं मां पीअंदा आहियूं पर जॾहिं उहो पघर थी करे निकिरंदो आहे त पूरे जिस्म मां निकिरंदो आहे सभिनी सुराखनि मां निकिरंदो आहे तंहिंजे करे असां साह जेको बि खणंदा आहियूं वो सिर्फ़ नक में जाना या मुंह में जाना पर हकीकत में रोम रोम में खणंदा आहियूं पोइ जॾहिं असां श्वास में सिमरन कंदा आहियूं श्वास श्वास में असां श्वास खयोंसीं त पोइ जैसा हिकु हिकु नस नस में श्वास खयोंसीं हिकु हिकु रोम रोम में श्वास खयोंसीं छेद छेद में श्वास खयोंसीं तो हिकिड़े श्वास करण सां तक़रीबन 3.5 करोड़ सुराखनि में श्वास खयोंसीं तंहिंजे करे उहो हिकिड़ो श्वास असांखे 3.5 करोड़ जाप जो फल ॾींदो आहे ऐं वरी जॾहिं उहो श्वास छॾियोसीं उहो बि 3.5 करोड़ मञा छॾियोसीं यानी ॿई मिली करे असां ॼण 7 करोड़ जाप कयासीं हाणे जेकॾहिं असां मुंहं सां जाप कयूं त पोइ 7.5 करोड़ जाप करण में असांखे केतिरो टाइम लॻंदो असांखे महीने जा महीना लॻी वेंदा जेकॾहिं 7.5 करोड़ असां ॻणणु शुरू करूं असां किथे पहुचंदासीं पर जेकॾहिं असां श्रद्धा भाव सां असां श्वास श्वास में सिमरन कयोसीं असांजो हिकु हिकु श्वास वो 3.5 करोड़ मिली करे 7 करोड़ सिमरन जो दम रखंदो आहे तंहिंजे करे इहे संत इहे महात्मा इहे दरवेश असांखे वरी वरी चवंदा आहिनि त श्वास श्वास खे सफलो कयो श्वास जी अहमियत खे सम्झो श्वास खे न विञायो छाकाणि त श्वास असांजो जीवन आहे पतो न आहे असां कहिड़े जन्मनि खां थी करे आया आहियूं कहिड़े कर्मनि खां थी करे आया आहियूं कोई करोड़े जन्मनि खां बाद कोई इंसानी जन्म मिलंदो आहे इंसानी जन्म जो मक़सदु हूंदो आहे त जंहिंमें असांखे इंसानियत हुजे जंहिंमें असांखे समझ हुजे ईअं
यानी जीवन वांगुरु आयासीं, खाई पी हलिया वियासीं, त पोइ छा थियो? रही सही गुम थी वियासीं त छा थियो? ऐं आम तौर असांजो जीवन त ईअं ई गुज़रंदो आहे। असां ॾिसंदासीं दुनिया में तकरीबन 8 अरब इंसान, नियर अबाउट, अगर 8 अरब आहियूं, उन घणा हूंदा जेके मालिक तरफ़ वञण लाइ सोचींदा हूंदा? 8 अरबनि में, ऐं जेके सोचींदा हूंदा उनमें घणा हूंदा जेके उन तरफ़ थोरो हलिया हूंदा? ऐं जेके हलिया हूंदा उनमें घणा हूंदा जेके पहुता हूंदा? बाक़ी त सॼो जीवन तकरीबन ईअं जहिड़ो आयासीं तहिड़ा वियासीं, ईअं ई हलियो वेंदो आहे। पर कंहिं कंहिं भागनि भरे खे उन सच्चे साईं जो संग मिलंदो आहे। कंहिं कंहिं ख़ुशि नसीब खे उन मालिक जी रहमत मिलंदी आहे। कंहिं कंहिं जी बुद्धि खुलंदी आहे जो उन तरफ़ हले, ऐं उन तरफ़ हलण जो मक़सदु हूंदो आहे त इन जीवन मां इंसान थियण मां असां कुझु फ़ाइदो वठूं। ऐं फ़ाइदो बि उहो जो मालिक जो आहे त सिर्फ़ु अचण सां, हिकु हिकु श्वास सां, जेके असां अॻे श्वास विञाया नी, कुझु बि कयो आहे, कंहिं बि तरीक़े सां गवाया नी, पर वक़्तु वियो न, असां पोयनि सभिनी खे बि कवर कंदासीं। हिकु हिकु श्वास सां असां 7 करोड़ श्वासनि खे शुद्ध कंदासीं। 7 करोड़ जाप मिलंदा। यानी जेको असां ग़लति ॻाल्हायो हूंदोसीं, ग़लति कयो हूंदोसीं, उहो सभिनी खे साफ़ करे छॾे। पर असां पंहिंजे अंदर खे शुद्ध कयूं, अंदर खे बहितर कयूं, ॿाहिरी क्रिया खे बहितर कयूं, पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि खे बहितर कयूं। छाकाणि त मालिक जी रहमत उन पाणी वांगुरु हूंदी आहे। जीअं पाणी जो कोई रंग न हूंदो आहे, जहिड़े रंग खे मिलायो तहिड़ो थी वेंदो आहे। साॻिए नमूने उनजी रहमत वसंदी आहे, पर उनजी जॾहिं रहमत मिले, असांजी सोच बहितर हुजे, असांजा वीचार बहितर हुजे, असांजी लिव उन मालिक तरफ़ हुजे, असांजो ध्यानु उन तरफ़ हुजे। छाकाणि जेका शक्ति मिले, जेका रहमत मिले, उन बहितरी ऐं चङाई में कन्वर्ट थी वञे, बदिलजी वञे। ऐं रहमत मिले बि सही, ऐं असां पाण कंहिं गंद जे ढेर ते खड़ा रहूं, कंहिं ग़लति भाव, ग़लति वीचार, ग़लति सोच में हुजूं, ग़लति अंदाज़ में हुजूं, एॾी रहमत खे विञाए छॾूं, त पोइ कुझु उल्टो थी वेंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे खान पान, उथी वेठी, ॻाल्हाइण, तौर तरीक़े, अंदाज़ खे चालीहो मक़सद सां अहिड़ो बहितर कयूं जीअं उहो सॼो जीवन बणिजी वञे, असांजी बहितरी थी वञे। ऐं उनजे लाइ असांजी ज़बान, असांजो अंदाज़, असांजो खान पान सभु कुझु बहितर हुजे। ऐं जेको बि मालिक जो जाप कयूं, असां किथे बि कयूं, नेम त असां कंदा ई आहियूं, असांजो घुमंदे फिरंदे, उथंदे वेंदे, किथे बि हुजूं, हलंदो, किथे पाबंदी न हूंदी आहे। असांखे मालिक जी यादि त सदाई हुजे। छाकाणि
उनजे लाइ कोई अहिड़ी चीज़ हूंदी न आहे जिते मालिक न मिले। वो सारे सुनो, मौत भी का जगह हूंदी आहे छा? कंहिं बि जगह ते अची सघंदो आहे, कहिड़ी बि महिल अची सघंदो आहे, कहिड़े बि वक़्तु अची सघंदो आहे। उहो इहो थोरे ॾिसंदो कि चङी जगह ते वेठो आहे या मंदी जगह ते वेठो आहे, पाप कंदो पिया या पुण्य कंदो पिया, किथे बि हुजे अची सघंदो आहे। जेकॾहिं मौत किथे बि अची सघंदो आहे त मालिक जी रहमत किथे बि छो न अची सघंदी आहे। तंहिंजे करे मालिक जी रहमत असां किथे बि अंदरि में यादि हुजे, कोई मना कोन्हे हूंदो। हनुमान जो त मिसाल आहे, हिकिड़े ॾींहुं भॻवान राम सुम्हियो पियो, रात जो अचानक आवाज़ करे उथियो, जो रड़क बि आहे। सभु पोइ थी विया, भई छा ॻाल्हि आहे? सभिनी पुछियुसि, सभु माण्हू अची विया, सीता उथी, हे थियो, भई छा थियो? तो तमामु घणो छा थियो तव्हांखे, कीअं थियो? चवंदा मूंखे पुठी में हनुमान लत मारी आहे, एॾो दर्द थियो आहे, मां चीख मारियो थियो आहे। सभिनि चयो हनुमान तोखे लत मारी? हनुमान के तोखे लत मारी? हनुमान जहिड़ो को भगत आहे ई न। हूंदे हनुमान बि अची वियो, तो पुछे छा ॻाल्हि आहे, कीअं थियो एॾी आवाज़? चयो भॻवान खे दर्द ॾाढो, उहो चयो हनुमान जी लत ऐं उहो पुठी जो कपिड़ो मथे कयूं तो लत भी छापे पई, पैर भी हनुमान जो। तो हनुमान तो अड़ी गाल बुधण वारो ही कोनो ॾिसी कान सघंदो, हुन तो पंहिंजे पैर खे थियण जी कई, चेड़ो पैर ही न हुजे जेको लत मारे। सम्झो पाण तूं लत करे, तूं त हाणे ॿाहिरि हुई, कोई अंदरि त कोन्हे। पहिरियों पुछूं त सही भॻवान को थियो कीअं, तो पुछोसीं हाणे हनुमान तो ॿाहिरि वीचारो आहे त ई कोन्हे, तूं चयो आहे बि हनुमान जी, चए ॾिसो हनुमान मूंखे लॻाई आहे। हाणे पैर भी हनुमान जो छापियो पियो आहे, लत भी छापी पई आहे, पुछो की त हनुमान चयो सही मां कीअं लॻाई, मूंखे ॿुधायो सही। भॻत चयो मूंखे तोखे ॿिए खे लत हई? चयो हा सही, मां पारो ॾींदो खणो पारो, हिकिड़ो शख़्स आयो, और राम राम कंदो पियो वञे, ऐं कंदे टॉयलेट में हलियो वियो, ऐं उते वञी करे उते ई पंहिंजो राम राम कंदो वेठो। जीअं करे पियो मां चयोमांसि का जॻह ॾिसी, इहा जॻह आहे जिते बगल में राम जो थो जपे, ऐं इन करे बस मूंखे चढ़ी जीअं वेठो हुजो टॉयलेट उते लत मारी पास, इन करे उनखे मां लॻाई आहे। भॻवान चयो बसि उहो जिथे बि हुजे नाम त जपे पियो, नालो त जपे पियो, इन करे जेका उहा उनखे लत लॻी आहे मूंखे अची लॻी आहे, उनजी चीख न सो मक़सद चवण जो त नाम जाप सिमरन किथे बि हुजे, उहो असांजे अंदर सां वास्तो रखंदो आहे, मालिक सां वास्तो रखंदो आहे, ईश्वर सां वास्तो रखंदो आहे। ऐं पूरे ब्रह्मांड में अहिड़ी का जगह आहे ई न जिते मालिक न हुजे, जिते ईश्वर न हुजे, जिते प्रभु न हुजे, जिते वो सचो साईं न हुजे। तंहिंजे करे नाम जी, जाप जी, सिमरन जी, उहो त असांखे सदा ई हुजे। ऐं असांजे श्वासन खे अहिड़ी आदत हुजे ॼण श्वास श्वास में सिमरन हलंदो रहे, ऐं न त ॿिए असां वेही करे श्वास श्वास में जाप कयूं, बाक़ी त असांखे मालिक जो यादि हुजे। अजायो ॻाल्हाइण गिला, उन सभिनी चीज़ुनि खां असां पासो कयूं। ऐं जीअं असांजे श्वासन खे आदत पवे या असांजे ज़बान खे आदत पवे, इन करे असां थोरो थोरो गुनगुनायूं ज़रूर, ॿुधूं ज़रूर। इन करे ॿुधण ऐं
मालिक जो जाप करण या ॻाल्हाइण जी जाप करण जपण उन ॿिन्ही खे बराबरि ई अहमियत हूंदी आहे। भई जिथे असां मालिक जो नालो या कोई गुनगुनाए सघूं था, ठीक है, नथा गुनगुनाए सघूं, ॿुधण खे बि ओतिरी अहमियत आहे। असां धुनी साहिब में विहूं ॿुधूं, असां मालिक जे जप जाप में विहूं, कीर्तन में विहूं, भॼन में विहूं, ॿुधूं, पर कोशिशि कयूं ॿुधण सां गॾु असां गुनगुनायूं ज़रूर। कुझु असां पंहिंजी ज़बान खे, पंहिंजे मुख खे कुझु बहितर पहुतर ज़रूर कयूं, छाकाणि त गुनगुनाहट असांजे अंदर खे बि शुद्ध कंदी आहे, पहुतर कंदी आहे, माहौल खे बि बहितर कंदी आहे। ऐं इन करे असां सभिनी सां गॾु हुजूं तॾहिं बि ठीकु आहे, पर जेकॾहिं असां अकेला आहियूं त अॼुकल्ह मोबाइल, सीडी, इहे सभु कुझु हर कंहिं वटि आहिनि ई आहिनि, टेप सिर्फ़ु हले पियो, असां हुन गुनगुनाईंदा रहूं। किचन में हुजो, कमरे में हुजो, किथे बि हुजो, त जेका गुनगुनाहट हलंदी उहा पूरे माहौल खे पहुतर कंदी हलंदी, उहा उनखे सॼे खे बहितर कंदी हलंदी। ऐं असां ॾिसंदा गुनगुनाहट असां में प्यार, प्रेम, उत्साह, उमंग, मालिक जी रहमत सभु कुझु यादि ॾियारे छॾींदी आहे। असां ॾिसंदा कोई बि शब्द हलंदो आहे, जीअं आमतौर भगत पहाड़ सां मिली करे मलकंदा आहिनि, हे असांजो आसरो, सभिनि खे दोहराईंदा रहंदा आहिनि। जिते बि हलंदो आहे ॾिसंदुमि असांजी ज़बान बि पंहिंजी पाण हलंदी आहे, असांजो उमंग ऐं उत्साह बि पंहिंजो पाण वधंदो आहे, असांजूं नज़रूं बि सचे साईं तरफ़ हूंदियूं नी, असांजूं भावनाऊं बि उन तरफ़ हूंदियूं नी, ऐं तक़रीबन हर हिकु उनमें शामिल थी वियो। तंहिंजे करे यानी कंहिंजे पोइता चवाइण या ॿुधण और पंहिंजो पाण असां में उत्साह, उमंग, श्रद्धा, विश्वास, भाव सभु कुझु पैदा कंदी आहे। असांजी नज़र, असांजी नीयत सभु खे चङो करे रखंदी आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण में बहितरी जी आदत विझंदा आहियूं, बहितर ॻाल्हाइण जी आदत विझंदा आहियूं। तंहिंजे करे चालीहे जो मक़सदु असांखे पंहिंजे अंदर खे साफ़ करणु, पंहिंजो पाण खे वस करणु हूंदो आहे। जीअं आमतौर हर इंसान चवंदा आहिनि ॿियो मुंहिंजे वस में हुजे, वस जो मक़सदु ग़ुलामी न हूंदो आहे, वस जो मक़सदु क़ैद न हूंदो आहे, वस जो मक़सदु कंहिंखे बंदि करणु न हूंदो आहे, कंहिंखे वस करण जो मक़सदु आहे मुंहिंजे चए में हुजे। वस करण जो मक़सदु यानी मुंहिंजे चवण में हुजे, मुंहिंजी मर्ज़ी सां हले। बस करण जो मक़सदु झगड़ो न हूंदो आहे, कंहिंखे कमज़ोर करणु, कंहिंखे झगड़ो करे पंहिंजो करणु, कंहिंखे क़ैद करणु, अहिड़ो कुझु बि न हूंदो आहे। बस करण जो मक़सदु आहे मुंहिंजे चवण में हुजे, ऐं बस करण जो मक़सदु आहे चवण में हुजे, माना सिधी सी ॻाल्हि आहे जंहिंखे जंहिंसां प्यारु हूंदो, जंहिंसां मोहबत हूंदी, उन खे ई त पंहिंजो कयो वेंदो आहे, धारे खे थोरी कयो वेंदो आहे। जंहिंसां बि प्यार हूंदो उनजे लाइ चयो वेंदो बस कर। ऐं बस करण जो मक़सदु आहे प्यार, मोहबत। तंहिंजे करे मन खे वस करण बि उनसां प्यार जो इज़हार आहे, उनसां मोहबत जो इज़हार आहे। भई मन असांजे वस में हुजे, मन में वस में हुजे, मन जीअं असां चाहियूं तीअं उहो हले, ऐं असां चाहियूं तीअं हले उहो इन करे छाकाणि त मन मुंहिंजो आहे, मां मन जो न।
जेकॾहिं उनखे आज़ाद छॾे ॾींदासीं त कुझु बि कांदो, पर जेकॾहिं उनखे पंहिंजे वस में रखंदासीं त जीअं असां चाहींदासीं तीअं हलाईंदो। जीअं असां उन्हनि चयोसीं असांजूं अखियूं नी, अखियुनि जो कमु आहे ॾिसणो, कुझु बि ॾिसी सघंदियूं नी, पर जहिड़ो उनमें भाव वेंदो त पोइ अखियूं ओड़ो ॾिसण जूं कंदियूं। जेकॾहिं असां उनखे ॾिसंदासीं, चवंदासीं सचे साईं जो दर्शन करे, असांजो भाव उनमें हूंदो त पोइ सभु उनजा गुण, उनजूं रामतूं सभु अखियुनि में वठिलियूं वेंदियूं, सभु कुझु पइजी वेंदियूं। जेकॾहिं असां अखियुनि खे ॾिसंदासीं, चवंदासीं या असांजो भाव हूंदो कुझु ग़लति ॾिसण जो, तो ग़लति तरफ़ मुड़णु शुरू थी वेंदियूं, ग़लति तरफ़ ॾिसणु शुरू थी वेंदियूं। अखियुनि जो वास्तो न पुञ सां आहे न पाप सां, उनजो कमु छड़ो ॾिसणु आहे। बाक़ी जहिड़ी असां उनखे कमांड ॾींदासीं उहो ई कुझु ॾींदो। उहा ताक़त उनखे असांजी आहे, अखियुनि जी न आहे। चाहत असांजी आहे, अखियुनि जी न आहे। अखियुनि जो कोई दूर दूर ताईं वास्तो ई न आहे। साॻे नमूने सॼो मन आहे। असां मन खे केॾो बि कोसूं, कुझु बि चऊं, पर मन खे जहिड़ी असां कमांड ॾींदासीं ओॾे ते वेंदी, उहो ई त हलंदो। जेको ई असां चवंदासीं ओॾे ई त हलंदो। चङे तरफ़ लॻाए छॾंदासीं, एॾियूं चङियूं ॻाल्हियूं खणी करे साम्हूं आणे रखंदो, जंहिंजो को अंदाज़ ई न आहे। जेकॾहिं थोरो ग़लति भाव ॾींदासीं, ईअं भरे छॾींदो जो उहो ई न, कोई सम्झी न सघंदो, पाण न सम्झी सघंदासीं, असांखे ई गुम करे छॾींदो। तंहिंजे करे मन खे वस करण जो मक़सदु आहे असांजे चवण में हुजे, यानी असां सुजाॻ हुजूं। असांखे पंहिंजो पाण खे नज़र रखणी आहे, ऐं पंहिंजो पाण खे सुजाॻ तॾहिं रखी सघंदासीं जॾहिं असां पंहिंजो पाण खे वस कंदासीं। तंहिंजे करे 40 जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे वस कर, पंहिंजो पाण खे ॾिस। जेकॾहिं पाण ते कंट्रोल हूंदो त बाक़ी कोई कुझु न करे सघंदो आहे। जेकॾहिं पाण ते कंट्रोल न हूंदो त पोइ कुझु बि थी सघंदो आहे। इन करे जेको चीज़ असां ज़बान सां शुरू कईसीं, जेको ॻाल्हाईंदासीं, अगरि सोचे सम्झी ॻाल्हाईंदासीं, बहितर अंदाज़ सां ॻाल्हाईंदासीं त पोइ सभु उनखे मान ॾींदा। पर हिकु दफ़ो कोई ग़लति लफ़्ज़ निकितो त पोइ सभु कुझु उल्टो करे छॾींदो आहे। पोइ उहो लफ़्ज़ पंहिंजो पाण खे झुकाए रखंदो आहे। उहो हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण जे करे असांखे केतिरा दफ़ा माफ़ी वठणी पवंदी आहे, केतिरा दफ़ा शर्म थो थियणो पवंदो आहे। पर असां अंदर में एतिरा ताक़तवर हूं, एतिरा शक्तिशाली हूं, जेकॾहिं असां उनखे थोरो मनन करे, थोरो विलोड़ करे ॻाल्हाईंदासीं, उहो ई लफ़्ज़ जिथे वेंदासीं असांखे इज़त ॾींदो। तंहिंजे करे आम तौर असां इंसान जेके बि आहियूं, असां हमेशह ॿिए खे वस करण जी कोशिशि कंदा आहियूं। पर 40 जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे वस करणु, पंहिंजो पाण ते कंट्रोल करणु। ऐं हक़ीक़त में पंहिंजो पाण ते कंट्रोल उहे एतिरी शक्ति ॾींदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। पंहिंजो पाण ते कंट्रोल उहो एतिरो इज़त सां भरींदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। पंहिंजो पाण ते कंट्रोल एतिरो सुकून ऐं शांती सां भरींदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। ऐं इन करे असांखे सेखारियो वेंदो आहे त सुबुह शाम वेही करे नेम कयो, ध्यानु कयो। नेम ध्यानु इन करे छाकाणि सॼो ॾींहुं, छा सॼो जीवन, पतो न केतिरा जनम इहा भागा दौड़ी कंदे कंदे हलंदी रहंदी आहे। असांजो दिमाग़ मुंदो रहंदो आहे, असांजो मन टपा ॾींदो रहंदो आहे। असां पाण पतो न किथे किथे भिटकंदा रहंदा आहियूं, पतो ई न आहे कहिड़ा कहिड़ा ख़्याल, कहिड़ा कहिड़ा वीचार छा कंदा आहियूं, पंहिंजो पाण खे बि ज़हन में न ईंदो।
पर इनके चवंदा सुबुह शाम नेम ध्यान, कुछ पाण खे रोको, कुछ पंहिंजो पाण खे संभारो, कुछ पंहिंजो पाण खे ॾिसो, कुछ आराम, कुछ सकून, कुछ उन मालिक जी गोद, कुछ उनजी रहमत। जब असां घड़ी खनि वहींदासीं सकून में, शांति में, मालिक जे सिमरन में, हक़ीक़त में जेतिरो असां घड़ी खनि थधो थींदासीं, जेतिरा बहितर थींदासीं, उन सां असांखे केतिरा ई सुख मिलंदा आहिनि। जीअं असां चयोसीं केतिरियूं रहमतूं मिलंदियूं आहिनि। भई असां रोज़ केतिरा श्वास विञाईंदा आहियूं, पर हिकु श्वास 7 करोड़ जो जाप ॾेई सघंदो आहे। असां 7 करोड़ लफ़्ज़ ॻाल्हायूं, असांखे केतिरो लॻंदो, पर हिकु श्वास असांजो 7 करोड़ जी वैल्यू रखंदो आहे, 7 करोड़ जाप जी अहमियत रखंदो आहे। असां गॾु खनि विहूं शांत में, मालिक जी रहमत में, तो जेके दिमाग़ी बीमारियूं आहिनि सभु पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं। असां घड़ी खनि वेही सकून में, शांति में मालिक जी यादि करो, पंहिंजो पाण खे बिल्कुलु शांत करे छॾो, त बीपी, शुगर, जेके बि बीमारियूं आहिनि सभु पंहिंजो पाण कंट्रोल थी वेंदियूं। असां घड़ी खनि वेही करे सकून वठो, दिल जूं, हॾनि जूं जेके बि बीमारियूं आहिनि सभु पंहिंजो पाण कंट्रोल में अचणु शुरू थी वेंदियूं। यानी सिर्फ़ु हर रोज़ सुबुह शाम वेहण सां, छाकाणि कुछ ठहराव, कुछ ठहराव, कुछ ठहराव असां में हुजे। उनजे आस्ते आस्ते जेके बि ग़लति ख़्याल, ग़लति वीचार, अमल, अजायो ॻाल्हाइण जेका बि आहे, सभु चीज़ुनि में ठहराव ईंदो वेंदो, सभु चीज़ुनि में कंट्रोल ईंदो वेंदो। पर पंहिंजो पाण खे थोरो किथे रोको, पंहिंजे भॼंदड़ ज़हन खे थोरो रोको। वो महात्मा बुद्ध जो मिसाल आहे। वो रस्ते सां वञे पियो, हिकिड़ो डाकू हूंदो, जो नालो ई हूंदो उंगली मार। जेको बि उन रस्ते में टपंदो, जेको इन इलाइक़ो हुयो, उनखे फुरे सभु कुझु सामान वधी करे, कुआड़ो हथ में हूंदोसि, जेको बि हूंदो तलवार, कुआड़ो जेको बि कुझु हूंदोसि, उनजूं आङुरियूं कटींदो सिर्फ़ु, ऐं आङुरियूं कटे करे उनजी माला पाईंदो, ऐं पाईंदे पाईंदे उन वाइदो कयो त मुंहिंजी माला पूरी तॾहिं थींदी जॾहिं 1000 या 10,000 आङुरियूं जी माला मां पाईंदुमि, त पोइ मुंहिंजी पूरी थींदी। ऐं हो जेको ईंदो बसि इन करे रस्ते सां को वेंदो कोन, वीचारे कंहिंखे पतो न हो, सो उनखे ई हूंदो जेको फुरे करे आङुरियुनि जी माला पाड़े छॾींदो। हाणे जेको उनजो टारगेट हुयो 10,000 जो या कुझु बि, वो तकरीबन जो पूरियूं थियूं, बाक़ी 3 अलाए 4 आङुरियूं जूं रहंदियूं। पोइ सुबुह जो जब वञे पियो झंग में, भई कोई हथ आयो, पोइ हिकु पाण हूंदो आहे, वीचारी ॿुढ़ी माउ हूंदी आहे जेका गॾु, पोइ उनखे चयईं अॼु मूंखे माला पंहिंजी पूरी करणी आहे, मां वञा थो, जेकॾहिं को मिलियो त ठीकु आहे, न त वापसी ते तुंहिंजियूं आङुरियूं न हूंदियूं। इन करे अॼु मूंखे बसि वाइदो थियल आहे, मूंखे माला पूरी करणी आहे पंहिंजी, इन करे बाक़ी हाणे तूं वेठी आहे, ॿियो को आहे कोन, इन करे वापसी ते तुंहिंजियूं आङुरियूं कटे करे मूंखे पंहिंजी माला पूरी करणी आहे। जीअं जंगल में वियो हूंदो त कुदरती इहो महात्मा ॿुध तो क्रॉस थियो, उहो वञे पियो। हाणे जीअं वञे पियो, जी नज़र पयसि, आउं तो रड़केसि, हे मुसाफ़िर बि केरु आहे? हे उन तरफ़ वधियो, हो पंहिंजी मस्ती में हले पियो, जीअं हले पियो इन पोयां ॿी रड़ कई, ऐं कुआड़े सूदो को फिरी आयुसि, जेको हुयुसि पंहिंजो बरछो, अॻो
अगो फिरी आयुसि। महात्मा ने तके करे चई बी, तो महात्मा के अखियुनि में मिलाए करे चयो, मां तो बीठ हुआ, तू अञा न बीठ हुआ। उनके जवाब ॾिनो, मां तो कॾो को बीठ हुआ, पर तू अञा न बीठ हुआ। ऐं जीअं चयईंसि अखियूं मिलाए करे हिनजा हथ कंबण लॻा, जान कंबण लॻी, हिनजो कुआड़ो किरी पियो, पाण बीठो, पेरनि ते किरी पियुसि, मां छा कयां? चए न मां बीठो आहियां, तुंहिंजो एतिरो हलचल, एतिरो हलंदो पिया, अञा ताईं तूं एतिरो घुमंदो पिया, हाणे बीहण जो वक़्तु अची विया बसि। ऐं हुन चयोसि जीअं चओ। चए न बसि अॼु खां पोइ जेको हलियो सो हलियो, बसि हाणे बीह। ऐं पोइ हुनखे नेम में ध्यान में महात्मा पाण सां रखी करे अहिड़ो कयो जो नालो आख़िर ते उंगली मार, अॼु बि उंगली मार सां यादि कयो वेंदो आहे, पर उहो एतिरो वॾो संत थियो, एॾो वॾो उन माण्हुनि में सुधारो आंदो, एतिरो घणो माण्हुनि खे रस्ते ते लॻायो। सो जॾहिं इंसान पाण बीहंदो आहे, पाण खे ठहराव ईंदो आहे, पंहिंजो दिमाग़ बीहंदो आहे, तॾहिं वञी कुझु करे सघंदो आहे, न त हलचल हली चली को दिमाग़ घुमाए घुमाए खोट पाप में पंहिंजो पाण खे पूरो करे छॾींदो आहे। तंहिंजे करे ध्यान जो मक़सदु आहे सॼो ॾींहुं असांजी हाणे हलचल दिमाग़ जो हलणु एतिरो हलंदो आहे जो उन विच में केतिरा ई तनाव, केतिरा ई टेंशन, केतिरी बीमारियूं पैदा करे वेंदा। पर जीवन में कुछ ठहराव हुजे, कुछ थधाइप हुजे, कुछ पाण ॾिसण हुजे, कुछ पाण सम्झण हुजे, कुछ मालिक ॾे वञण हुजे। ऐं जेतिरो असां ॻाल्हायोसीं, विञायोसीं, पर असांजो हिकु श्वास सभिनी खे शुद्ध करे सघंदो आहे, हिकु श्वास सभिनी खे बणाए छॾींदो आहे। छाकाणि हिकु श्वास असांजो 7 करोड़ जाप जी अहमियत रखंदो आहे। तंहिंजे करे जेकर सॼे जीवन में मालिक जो नाम, ध्यान, सिमरन हुजे, श्रद्धा, विश्वास हुजे, त असां केतिरा ई जन्म, करोड़े जन्म पंहिंजा साफ़ करे सघंदा, पंहिंजे करोड़े जन्मनि जा कयल कर्म संवारे सघंदा, असां पंहिंजो पाण खे सही रस्ते ते हलाए सघंदा। छा नेम जाप कंदासीं, मालिक जो ध्यानु कंदासीं, उनजा गुण, उनजो रहमतूं, उनजी आसीस, सभु कुझु ऊर्जा असांखे मिलंदी वेंदी, ऐं असां एतिरो बहितर थींदासीं जो हिकिड़ो सभु कुझु बहितर थी वेंदो, पूरो माहौल बहितर करे छॾींदासीं। तंहिंजे करे नेम सां टेंशन, तनाव, परेशानियूं, अजाई हालत, क्रोध, साड़, जलन, जेके जेके बीमारियूं जूं जड़ आहिनि उहे सभु ख़तमु थियण लॻंदियूं, सभु कुझु बहितर थियण लॻंदो आहे। तंहिंजे करे हर रोज़ असां नेम ध्यानु कयूं ज़रूरु, ऐं खान पान उथी वेठी त कंट्रोल 40 में इन करे जीअं असांजी उभाराइप ख़तमु थिए। छाकाणि त अॼुकल्ह असांजे टेंशन, तनाव जी हिकिड़ी निशानी हूंदी आहे, असां कुझु वक़्तु पोइ ते वञूं, किथे बि रोटी हूंदी, किथे बि वेंदासीं, बेशक कोई शादी हुजे, असां न हूंदासीं शादियुनि में वेंदासीं, शादी हुजे, गमी हुजे, दोस्ती हुजे, संगत हुजे, कुछ भी हुजे, जॾहिं बि उते रोटी लॻंदी तो सभु लाइन में वेंदासीं, ऐं सभिनि खे रोटी जॾहिं ईंदी पोइ जय ॿोलाइबी, ऐं सभु खाईंदा, शुरू ई पोइ कंदा, ऐं जेसि ताईं को हिकु ॼणो खाईंदो वेठो हूंदो तॾहिं बि को उथंदा कोन,
कोई न कोई वरी आस्ते आस्ते कोई गिराई या पापड़ तो कोई या कुछ खड़ी करे पकोड़ो थोड़ो थोड़ो खाईंदो रहंदो भई जीअं सभिनी जो नज़र उन हिकिड़े ॾे न वञे भई छो हिकु खाईंदो वेठो उथे त पोइ उथूं माना इहा सोच में कंहिंजे लाइ न अचे इन करे कुझु माण्हू थोरो थोरो ईअं माना चुगीदा रहंदा ईअं खणी चऊं थोरी सिधी में भई जीअं सिर्फ़ु उन ते न अचनि हिकु ॼणो कोई सॼो ॾे तकनि भई हाणे उथे त पोइ उथूं इहा सोच हूंदी ऐं जेर ते रोटी लॻंदी पई हूंदी सभु वेठा हूंदा ऐं हाणे ॾिसंदासीं हिकु त बीठा हूंदासीं या बि हूंदासीं बि सही त जेको हथ में ईंदो वेंदो उहो खाईंदा वेंदासीं कोई कंहिंजो छा पंहिंजे पासे वारे जो छा पर हिकिड़ी चीज़ूं न अचनि जेको आयो हाली उहो ई गुम थी वेंदो जेकॾहिं सॼी रोटी ॾिसे सही अचे अचे पर जेको डूंगो आयो आहे जेका दॿी आई हाली हुनखे ईअं ई पूरो करे छॾियो हथ में ऐं जेको लापो जंहिंखे लॻो जेको हथ जंहिंखे आयो इहा हालत हूंदी आहे हाणे हक़ीक़त जो सॼो दिमाग़ सां गहरो वास्तो अथव इन चीज़ जो अॻे जेको सभु इंतज़ारु कंदा वेठा हूंदा उनजो कारण हूंदो उनजो दिमाग़ में शांती हूंदी ठहराव हूंदो ऐं ॾिसंदासीं वॾा जेके बि हुया उहो नेम ध्यानु मालिक जो नालो वधीक पंहिंजी में हूंदा मान मर्यादा को इख़लाक़ को ॿाहिरि निकिरंदा ई कोन ऐं कोई खाधो अचे बिना सोचे सम्झे खणी करे वात में विझणु या खणी करे शुरू थी वञे ॿिए ॾे तकड़ी न जेको अचे इहो हक़ीक़त में असांजे दिमाग़ी असरु आहे यानी असांजो दिमाग़ एतिरो हले थो जो असांखे पतो ई न आहे जेको जंहिंखे विझे चवण जो मक़सदु इहो कोन्हे पर इंसान मां भेद करां थो सॼो ॿुध लाइ चवां थो इहा चीज़ भई जेको अचे हुन मुंहुं विझणु या खणणु इहा हक़ीक़त में उहो जानवरनि वारी बात ॻणी वेंदी भई इहो जानवरनि जो गुण आहे जंहिंखे पतो ई न अचे जेको अचे हुन मुंहुं विझणु जेको अचे माना उनखे ठहराव न आहे माना जानवर ॿुधी आहे पशु ॿुधी हुनखे चयो वेंदो ऐं जीअं जीअं असांजो दिमाग़ वधियो दिमाग़ ते वधियो माना दिमाग़ खे घणो हलायोसीं चवण जो मक़सदु इन करे हिन वक़्तु असांजो दिमाग़ एॾो हलंदो रहंदो आहे जे पासे में ई पतो कोन्हे उहो छा थींदो पिया पंहिंजो पाण खे ई पतो कोन्हे जेको सोचां हिकु थो ॻाल्हायां ॿियो थो चवां थिए थो तक चोथे पासे थो पतो ई न आहे इन करे असांजो दिमाग़ केतिरो हले थो केतिरो तनाव में आहे टेंशन में आहे इहो हक़ीक़त में किथे पार्टी ते हुजो किथे बि हुजे जेको जीअं खणे न खाए उन पतो पइजी वेंदो दिमाग़ केतिरो हलंदो वियो आहे तंहिंजे करे असांजो दिमाग़ किथे पहुतो आहे असां एतिरा बीमारियूं एतिरियूं चीज़ूं हर घर में नी अस्पताल बणिजी विया उनजो कारण असांजो नेम ध्यानु सिमरन असांजो ठहराव असांजो रुकजणु असांजो वेहणु उनजी कमी आहे जे असां नेम ध्यानु कंदा बि आहियूं बसि कुझु खणी करे उहो नेम करे सघे हे पढ़ी छॾियोसीं बसि पूरो करे छॾियोसीं पढ़ण खे ई पंहिंजो सभु कुझु सम्झी करे वेही रहंदा बसि असां पंहिंजो नेम करे छॾियोसीं लेकिन ज़बान जे पढ़ण ऐं श्वास जे सिमरन में 1 ऐं 7 करोड़ जो फ़र्क़ु आहे असां जेको जाप ज़बान सां 7 करोड़ दफ़ा करूं असां श्वास सां 1 दफ़ो करे सघंदा एतिरो घणो ॿिन्ही में फ़र्क़ु आहे तंहिंजे करे असांजे जीवन में ठहराव हुजे 40 जो मक़सदु आहे पाण ते कंट्रोल हुजे ॿिए ते न पंहिंजो पाण खे वस करूं पंहिंजे मन पंहिंजी इंद्रियुनि पंहिंजी इच्छाउनि पंहिंजी सोचुनि पंहिंजे वीचारनि पंहिंजो पाण खे बहितर करण जो नालो आहे ऐं जेकॾहिं इहा सम्झ असांजे जीवन में ईंदी असां घणो कुझु पाए वेंदासीं 40 जो शुभ अवसर एकांतवास
एकांत मक़सद ठहराओ पाण खे ॾिसण मालिक सां हिकु थियण पंहिंजो पाण सां हिकु थियण ऐं जेकॾहिं थोरो गुण असांजे जीवन में आयो असां अमल कयोसीं त असां केतिरो ई कुझु पाए सघूं था ऐं असां वॾभागी मालिक जी रहमत आहे जो असांखे उन सचे साईं जी रहमत मिली अहिड़ो माहौल मिलियो असां सिर्फ़ु थोरो ते अमल कंदा अचूं ऐं 40 ॾींहं में पंहिंजो पाण खे हर चीज़ में नज़र पाण ते रखो ऐं ईअं ई नज़र ये सभिनी जा भाग्य कोई असांखे ऑफर बि कंदो आहे न वठंदो चवंदो असांखे 40 न खाइणो न वठंदो हक़ीक़त में मालिक जी वॾी रहमत आहे वॾो गुण आहे जो जंहिं चीज़ जे लाइ अॻु में असां चवंदा आहियूं त असांजी आदत आहे परे थी न सघंदा आहियूं उन साॻी चीज़ खे असां पाण वापसि करे सघंदा आहियूं उनखां मथे पाण ते कंट्रोल छा हूंदो आहे जेका चवंदा आहियूं इहे चीज़ असांखे लाज़मी खाइणी आहे लेकिन उहे चीज़ असांखे चखींदा बि न आहियूं इहे चीज़ असांखे पीअणी आहे लेकिन असां उनखे ॾिसंदा बि न आहियूं यानी असांखे कंट्रोल करणु मालिक जी रहमत पहिरें ॾींहुं असां ते एतिरी रहमत कई आहे जो जंहिं चीज़ को सम्झंदा आहियूं असां करे न सघंदा आहियूं असां हली न सघंदा आहियूं उहा चीज़ पहिरें ॾींहुं पंहिंजो पाण खे छुटी वेंदी आहे पहिरें ॾींहुं पंहिंजो पाण ते कंट्रोल अची वेंदो आहे पहिरियों ॾींहुं पंहिंजो पाण सुजाॻ थी वेंदो कोई ॿियो यादि बि न ॾियारींदो आहे कोई ॾे बि उनखे जवाबु ॾेई छॾींदा इहा मालिक जी वॾी रहमत आहे कोई थोरी ॻाल्हि कोन्हे सिर्फ़ु असां उनसां नेम जाप सिमरन मालिक जी धुन जेके जेके असांजा असूल आहिनि असां थोरा फॉलो कंदा अचूं उन ते हलंदा अचूं असां ॾिसंदासीं कुझु ॾींहंनि में असां में एतिरो बदिलाव ईंदो असांजो नेम हुजे ध्यानु हुजे सिमरन हुजे हली चली हुजे सुकून हुजे शांती हुजे बहितर सिहत हुजे असांखे सभु कुझु मिलणु शुरू थी वियो मालिक जी रहमत ते हा क़िस्मत सभु कुझु खुलणु शुरू थी वेंदा असां सिर्फ़ु उनखे बहितर अंदाज़ सां बदलंदा अचूं जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियूं उन सचे साईं दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई में नाम ध्यानु सिमरन ऐं पंहिंजो पाण खे उनजी रहमत सां भरी ॾे सभिनी मन इंद्रियुनि इच्छाउनि खे पंहिंजो पाण सां मिलाईंदे पंहिंजे वस में रखंदे पंहिंजे साथ निभाईंदे असां शल अहिड़ा हुजो जो उन सचे साईं जे ॾिनल राह उनजे आदेश उनजे संदेश उनजे रहमतुनि ते अमल कंदे उनजे नाम जाप खे सिमरन कंदे शल सदाई उनजी रहमत जा पात्र थींदा रहूं ऐं भाग बनाईंदा रहूं स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे SSD 40 साहब ऐं विस्पतवार एकांतवास जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं सचो सतराम सचो सतराम